नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोहरो में ख़बर ॾींदा हलूं त पीपी शहीद भुट्टो ज़िले जनरल सेक्रेटरी मोहम्मद साले चांडियो सां मोरो थाणे जे वॾे मुंशी कुर्बान अली कलोड़ो नारावा सलूक करण ऐं पार्टी जे ख़िलाफ़ नाज़िबाना लफ़्ज़ ग़लत ॿोली ॻाल्हाईंदड़ लाक़ब करण ख़िलाफ़ पीपी शहीद भुट्टो ज़िले सदर नज़ीर अहमद सोलंकी, जनरल सेक्रेटरी मोहम्मद साले चांडियो समेत कारकुननि सरापा एहतजाज मोरो जे मुख़्तलिफ़ चौकनि खां रैली जी सूरत में मोरो जे वॾे मुंशी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदा प्रेस क्लब ते पहुता, जिते अॻवान नज़ीर अहमद सोलंकी SSP नौशरो फेरोज़ खे चिता ॾींदे चयो त बदकलामी कंदड़ मुंशी कुर्बान कलोड़ो खे हटायो वञे, को ईमानदार मुंशी रखियो वञे, असांजे एहतजाज जो नोटिस वरितो वञे, न त 3 ॾींहंनि अंदरि ज़िले जे 5 तालुक़नि में एहतजाज जी काल ॾींदासूं। पहिरियों धरणो SSP नौशरो फेरोज़ जी ऑफिस जे साम्हूं हूंदो ऐं मरहलेवार सिंध लेवल ते एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।